अस्सलाम वालेकुम। गुलशर अगल तव्हां सां गॾु आहे। अॼु असां सिराज जे मशहूरु नाविल पढ़ादो सोई सद जो जाइज़ो पेश कंदासीं। सिराज जो नाविल पढ़ादो सोई सद 1970 में शाया थियो। पढ़ादो सोई सद हिकु तारीख़ी नाविल आहे। हिन नाविल में सिंध में अरगुननि ऐं तरखाननि जे दौरनि जे ज़ुल्मनि ऐं सिंध जे जोधनि जी बहादुरी खे उजागर कयो वियो आहे। नाविल जे पस मंज़र में असां ॾिसी सघूं था त समूरी सिंध में हिकु तरफ़ ज़ुल्म ज़बरदस्ती ऐं ॾाढ मुड़सी उरूज ते आहे त ॿिए तरफ़ हाकिमनि जी फ़ौज जा घोड़ा ठठे खां सखर ताईं ऐं शिकारपुर खां थरपारकर जे वारियसनि पटनि ताईं सुजाग सिंधियुनि खे पंहिंजनि मज़बूत ऐं ॻरनि सुंभनि हेठि लताड़ींदा ऐं चीभाटींदा रहिया आहिनि। सिराज साहिबु सिंध जी तारीख़ तहज़ीब ऐं मौजूदा हालतुनि जो गहरो मुतालो करे पोइ ही नाविल लिखियो आहे। हिन नाविल ज़रिए उन दौर जे हर पहलू खे कामयाबी सां पेश करण जी कोशिशि कई वई आहे। ॻोठाणी ज़िंदगी हुजे या तरखानी हाकिमनि जूं ज़ाती महफ़िलूं, मकतब जा मेड़ हुजनि या किरदारनि जूं इनफ़रादी कैफ़ियतूं, तरखाननि जा हमला हुजनि या सिंधियुनि जा राताह, लेखक हर वाक़े ऐं कैफ़ियत खे फ़नकाराना अंदाज़ ऐं असराइतनि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। हिन नाविल में केतिरा ई तारीख़ी किरदार तख़लीक़ कया विया आहिनि, जिन में सोढल, संघार, दादन, जानण अहम आहिनि। जदन आख़ून सालिह ऐं आख़ून नूर मोहम्मद उन्हनि जा भरजलो किरदार आहिनि। ॿिए तरफ़ अमीर ख़ान ऐं मिर्ज़ा बाक़ी जा बि मुखी किरदार आहिनि। नाविल जो घणो हिसो धारियुनि जे ज़ुल्म ऐं सिंध जे जोधनि जे विच में लड़ाइनि ते मुबनी आहे। सिंधी जवाननि खे ग़ुलामी जी ज़िंदगी खां इज़त जो मौत बहितर थो लॻे। उहे उन वक़्तु ईअं नथा चवनि त ॿिया साथ नथा ॾियनि, पोइ असीं छो पंहिंजो सभु कुझु विञायूं। हू सम्झनि था त मुहादो फ़क़ति उहे ई अटकाईंदा आहिनि जिन खे ॿियनि लाइ जीअणो आहे। सिराज मेमन अहिड़नि ई सूरमनि ऐं सूरमियुनि जी तारीख़ जा अण मिटंदड़ नक्श चिटिया आहिनि। सिराज जी नज़र माज़ी जे केतिरनि ई सदियुनि ताईं वञी पहुती आहे। सिराज खे हिकु त सिंधी क़ौम सां इश्क़ आहे ऐं ॿियो संदसि तारीख़ी मुतालो बि तमामु गज़ब जो आहे। जॾहिं हिन नाविल ते तनक़ीद जी ॻाल्हि अचे थी त मुख़्तियार अहमद मल्हा चए थो त नाविल पढ़ादो सोई सद जी पुॼाणी निहायत तकड़ में कयल आहे। उन करे नाविल जी इंतिहा में एतिरो ज़ोर न आहे जहिड़ो शुरूआति में आहे। ग़ुलाम हुसैन पठान पंहिंजी राय ॾींदे चवे थो त सिराज साहिब जो नाविल पढ़ादो सोई सद हिन नाविल में तरखाननि जे ज़माने जी तारीख़ी वाक़िअनि खे अहिड़े अंदाज़ में बयानु कयो वियो आहे जो पढ़ंदड़ नाविल पढ़ंदे जोश में अचो वञे। नाविल जी मंज़र निगारी तमामु ख़ूबसूरत बयानु कई वई आहे। पर संदसि किरदार ईअं लॻनि था जहिड़ा हरफन या रुस्तम पहलवान। नाविल जो ख़ात्मो अहिड़ो छिरकाईंदड़ ज़ाहिर न कयो वियो आहे जहिड़ो कहाणी जी शुरूआति में हालतुनि खे ॾेखारियो वियो आहे। बहरहाल हीउ नाविल जज़्बात निगारी जो बहितरीनु शाहकार चई सघिजे थो। सिराज उल हक़ जो ॿियो हिकिड़ो नाविल आहे मरण मूसी आओ। दर हक़ीक़त मरण मूसी आओ पढ़ादो सोई सद सिराज जो जेको नाविल आहे उनजो ॿियो हिसो आहे। हीउ नाविल 1988 में शाया थियो आहे। हिन नाविल में अरगुननि तरखाननि जे ज़ुल्म ऐं बरबरीत सां गॾोगॾु मुग़लनि जे ज़ुल्मनि जो दास्तान मौजूदु आहे। मरण मूसी आओ जो मरकज़ी किरदार बि उहो ई आहे जेको पढ़ादो सोई सद जो हो, यानी सोढल, संघार ऐं दादन जो भाइटियो, जंहिंखे पढ़ादो सोई सद में नाविल सांवल सॾींदा हुआ। पर मरण मूसी आओ नाविल में हिन खे सावण जे नाले सां मुतारिफ़ करायो वियो आहे। हिन नाविल जी कहाणी ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकु सावण जी सिंध ऐं सिंधियुनि सां मुहबत आहे। हू धाड़ा हणे थो या को ॿियो कमु करे थो, उहो सभु सिंध लाइ करे थो। हू पंहिंजे साथियुनि सां गॾिजी सिंध जी आज़ादी लाइ राह हमवार करे थो। ॿिए तरफ़ सिंध जी कनीज़ नूरी जी कहाणी आहे जेका ग़ुलाम बणिजी हुकुमराननि जे महल में रहे थी। वरियाम जेको नाविल जो ॿियो अहम किरदारु आहे उनखे उते ॾिसे थो ऐं साणसि इश्क करे वेहे थो। हू पंहिंजे साथियुनि सां गॾिजी उनखे आज़ादु कराए थो, पर कनीज़ ज़हर खाई मरी वञे थी। हिन नाविल में उन दौर जी सियासी, समाजी ऐं मज़हबी अकासी बि बहितरीनु नमूने कई वई आहे। धारियुनि जूं यलगारूं, ज़ुल्म सितम, मज़हबी इस्तेसाल, माशी क़तल जा अनेक मिसाल हिन नाविल में मौजूदु आहिनि। जॾहिं ॻाल्हि अचे थी हिन नाविल ते तनक़ीद जी त कुझु लेखक चवनि था त जीअं त हीउ नाविल पढ़ादो सोई सद जो ॿी कड़ी आहे, उन करे हिन नाविल में बि उहे ई ख़ूबियूं आहिनि। नाविल में जेके आहे मंज़र निगारी, जज़्बात निगारी, सुहिणी ॿोली, मकालमनि सां भरपूर आहे। जेके ख़ूबियूं पढ़ादो सोई सद में हुयूं साॻियूं उहे ई ख़ूबियूं जेके हिन में आहिनि। पर किरदार निगारी ऐं वाक़िअनि जी कड़ी मिलाइण जे हिसाब में कोताहियूं नज़र अचनि थियूं।
बहरहाल ही नाविल बि सिंधी नाविल जी तारीख़ में हिकु अहम नाविल जी हैसियत सां जॻह वलारे थो।